अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जीअं त असीं पापनगर ड्रामे जी शूट ते आहियूं। नए स्पेरे जी शूट हली रही आहे। अॼु वरी जबल जे सेट ते मौजूदु आहियूं ऐं चांहि जो वक़फ़ो थियो आहे। सॼी संगत चांहि पी रही आहे। रेस नदीम जेको जबल जे करेक्टर में आहे ऐं तमामु ख़ूबसूरत करेक्टर निभायो आहे रेस, ऐं गेटअप वाइज़ एक्टिंग जे हिसाब सां ऐं छो त तमामु बहितरीनु रेस महिनत कई आहे। रेस हींअर चांहि जी ब्रेक थी आहे। हाँ जी जी कुर्ब पहिरियां त सभिनि खां भाउ मुमताज़ जा कुर्ब लख थोरा जंहिं असांखे हिन ड्रामे में एंट्री कराई ऐं मौक़ो ॾिनो। लख थोरा मुमताज़ भाउ जा मौला ख़ुशाबाद रखंदुसि ऐं तमामु बहितरीनु आहे। मौला ख़ुशि कंदो। महिरबानी। असांजो दोस्त ॾाढो नादर उर्फ़ सांभा ॾिसो था ख़तरनाक लुक में बीठो आहे। हाणे वरी राइफल बि खईं अथई। हींअर असां सां असांजे ड्रामे जो मेन करेक्टर सावण ख़ान, सरदार परवेज़ ख़ान थईम जा पहुता आहिनि। सर कहिड़ा ख़ुशि आहियो सर? हींअर सोचियोसीं त सरदार साईं पहुतो आहे त भला सरदार साईं खे चांहि पीआरियूं, छो त ॿ टे ॾींहं गर्मी जी तमामु घणी शिदत हुई। कल्ह मींहं खां पोइ तमामु बहितरीनु मौसम थी वियो आहे। जी जी आउटडोर में जो चांहि पीअण जो मज़ो आहे किथे बि कोन्हे। ऐं मां माना सॼी ज़िंदगी में असां माना चांहि जी कॾहिं बि मुखालफ़त न कई आहे ज़िंदगी में। बिल्कुलु चांहि ऐं जेको झंग में आउटडोर में जेका चांहि मज़ो, ऐं वरी उतार नदी में ॻोठ में जेका चांहि असांखे मिले थी न ॾाढी, इहा माना घटि थी मिले ॿिया चांहि। वरी जेका चांहि जी वैरायटी आहे पंहिंजी, इहे भोतार नदी में जी महिरबानियूं आहिनि सभिनी दोस्तनि जूं। भाउ न्याज़ बि पहुतो आहे, भाउ अब्दुल गफ़ार लांगा साहब जन भी पहुता आहिनि जेके ड्रामे में मरकज़ी करेक्टर रहिया आहिनि। हीअ असांजो दोस्त मुश्ताक चांडियो साहब। महिरबानी संगत जूं। संगत असांखे इज़त ॾिनी, चांहियूं ॾुटियूं था, रिकॉर्डिंग ते आहियूं। इंशाअल्लाह तव्हांखे वणंदी रिकॉर्डिंग। मौला तव्हां सभिनी महिरबानी सर, महिरबानी। हींअर असां सां असांजो जेका बाज जो बहितरीनु आर्टिस्ट भाउ गुलाम सिर साहब बि पहुतो आहे। भाउ कहिड़ा गुलाम साहब ख़ुशि आहियो? कीअं माहौल थो लॻेव हिते शहदाद कोट? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, ॾाढी ख़ुशी थी। तव्हां साईं घुरायो, सभु तव्हांजी महिरबानी आहिनि भाउ मुमताज़। महिरबानी महिरबानी। अॻियां बि यादि कंदो ॿाहिरि रहियो बाबा इंशाअल्लाह गॾु। हीउ दोस्त इब्राहिम जागरानी साहब शहदादपुर जो बहितरीनु आर्टिस्ट, ऐं इब्राहिम साहब जी महिरबानियूं जेको असां कराए। वॾी महिरबानी उस्ताद, तुंहिंजी वॾी महिरबानी। वाह, अल्लाह ख़ुशि कंदुई सदाईं आबाद। वॾी महिरबानी। ही सॼी संगत असांजी इस्माइल मक्सी साहब, मामो बिरोही, हेॾां जमील दोस्त असांजो, हेॾां वॾो रमज़ान मौजूदु आहे। नसुल्ला बाबर साहब जन करेक्टर खे यादि करे रहिया आहिनि पाण खे। सागर सॼो सेट ते। दोस्तों तव्हांखे ख़ासि ॻाल्हि ॿुधायां त हीअ असां टाउरी शाख ते रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं। दोस्तों हीअ ॾिसो था टाउरी शाख, ऐं असगर ख़ान टाउरी खे असां गुज़ारिश कंदासीं त अचे ऐं टाउरी शाख ते रिकॉर्डिंग में हिसो वठे। साईं असगर ख़ान टाउरी साहब चए थो असां तव्हांखे गिफ्ट ॾेई आहे टाउरी शाख।